अहम ख़बर है मेहरान यूनिवर्सिटी में इंतज़ामी उहदनि ते उस्तादनि ऐं आफ़ीसरनि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है मेहरान यूनिवर्सिटी में इंतज़ामी उहदनि ते उस्तादनि ऐं आफ़ीसरनि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में जस्टिस अदनान करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते ॿधल डबल बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। मेहरान यूनिवर्सिटी जो फोकल पर्सन ऐं लाॻापियल धुरियुनि जा वकील अदालत में पेश थिया आहिनि। अपडेट क़ीमती आहे। मेहरान यूनिवर्सिटी में इंतज़ामी उहदनि ते उस्तादनि ऐं आफ़ीसरनि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में जस्टिस अदनान करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते डबल बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चन्ना खां। नसीर आगा कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद मेहरान यूनिवर्सिटी शहीद अल्लाह बख्श यूनिवर्सिटी में केडर चेंज आउट ऑफ टर्न प्रमोशन डेपुटेशन ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि ऐं आफ़ीसरनि जूं लिस्टूं जेका आहे उहे 2 नंबर ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सर्किट बेंच हैदराबाद में जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते मुश्तमिल डबल बेंच में मेहरान यूनिवर्सिटी में इंतज़ामी उहदनि ते उस्तादनि ऐं आफ़ीसरनि खे मुक़ररु करण बाबति दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी, जंहिं दौरान यूनिवर्सिटी जो फोकल पर्सन असिस्टेंट ऑडिट ऑफिसर समेत लाॻापियल जेके अमलदार हुआ वकीलनि समेत अदालत में पेश थिया। उन मौक़े ते यूनिवर्सिटी जो जेको फोकल पर्सन हुयो हुन अदालत खे आगाही ॾिनी त मेहरान यूनिवर्सिटी में डबल चार्ज रखंदड़ ऑफिसर ऐं ओपीएससी एक्टिंग चार्ज रखंदड़ उस्तादनि खे हटाए छॾियो आहे। उन जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। जेको दरख़्वास्त गुज़ार हुयो हुन अदालत खे ॿुधायो त हीअ आर्डर नंबर रसीद आहे जंहिंमें वाज़े तौर ते नाहे लिखियलु त हुन में कंहिं बि क़िस्म जो को डेपुटेशन ऐं आउट ऑफ टर्न प्रमोशन समेत मुलाज़िमनि बाबति को वाज़े फ़ैसिलो खिलायो। जीअं त अदालत मेहरान यूनिवर्सिटी जे फोकल पर्सन ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं उन मौक़े ते जस्टिस अदनान करीम मेमण रिमार्क्स ॾिना त हिन दफ़े हैदराबाद में अलाए छा छा थी रहियो आहे। जिन माण्हुनि खे उन्हनि केडर तब्दील करे उन्हनि खे गैरकानूनी उहदनि ते पहुचायो आहे, हुकूमत जो जेको नुक़सानु थियो आहे उहो उन्हनि जी पघार मां भराईंदासीं, उन्हनि मथां क्रिमिनल प्रोसीडिंग हलायूं। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।